नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अमोया बिशारत संझा सईद अल्लाह के हेडलाइन सुप्रीम कोर्ट के वाज़े हुक्मन बावजूद कौमी असम्बली में वज़ीर आज़म ख़िलाफ़ एतमाद रित ते वोटिंग जो मरहलो शुरू न थी सघियो। इजलास 7:30 वॻे ताईं मुलतवी। मेंबरनि जूं ॾुखियूं तक़रीरूं, मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि जो वोटिंग करण लाइ स्पीकर सां मुलाक़ातूं। ऐवान में अपोज़िशन जा 176 मेंबर, 19 बाग़ी मेंबर ऐं हुकूमत जा 51 मेंबर मौजूद। वज़ीर आज़म इमरान ख़ान असम्बली हाल में मौजूद न आहे। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जी तक़रीर दौरान हुकूमती मेंबरनि ऐं शाह महमूद कुरैशी जी तक़रीर दौरान मुख़ालिफ़ धुर मेंबरनि जो एहतजाज। ऐवान में गोड़ अपोज़िशन पारां रिथ ते वोटिंग कराइण जो मुतालबो। सालन खां इमरान ख़ान सां ताल्लुक़ आहे। बेएतमादी रिथ ते वोटिंग नथो कराए सघा। स्पीकर असद कैसर जो इनकार। ऑपोज़िशन ज़रियनि जी दावा। पहिरियां असद कैसर ऐवान में ख़ातिरी कराई हुई त अदालत जे हुक्मनि ते उन्हनि जी रूह मुताबिक़ अमल कंदुसि। इमरान ख़ान सियासी बहरान पैदा करे फ़ौजी हुकूमत आणणु चाहे थो। इमरान ख़ान शफ़ाफ़ इलेक्शन खां भॼी रहियो आहे। खेसि ख़बर आहे त जेकॾहिं शफ़ाफ़ इलेक्शन थी त उनखे नुक़सानु थींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असम्बली खे ख़िताब संदसि चवणु आहे त इमरान ख़ान सिलेक्टेड आहे, जेको पहिरियां बि फैज़याब थियो ऐं हाणे ॿीहर फैज़याब थियणु चाहे थो। स्पीकर आइन जी भञकड़ी सां गॾु अदालती हुकुमनि जी भञकड़ी बि करे रहियो आहे। अदालती हुकुम तहत अॼु बेएतमादी रिथ ते वोटिंग करणी आहे। जेकॾहिं अदालती हुकुम मुताबिक़ वोटिंग न थी त अपोज़िशन मेंबर असम्बली मां ॿाहिरि न निकिरंदा। स्पीकर खे क़ुर्बानी जो बकरो बणाए पियो वञे। इमरान ख़ान 100 भेरा कोशिशि करे वठे, हू भुट्टो नथो थी सघे ऐं सियासी शहीद बि नथो थी सघे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बेएतमादी रिथ ते वोटिंग कराई वञे। वोटिंग न कराई वई त इहा अदालत जी तौहीन हूंदी। हू ज़ातियात ते नथो अचणु चाहे। हू नथा चाहिनि त सुभाणे स्पीकर ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में वञूं। ही क्रिकेटर बि आहे, शिकारी बि आहे ऐं मुल्क बि हलाए रहियो आहे। स्पीकर ऑपोज़िशन मेंबरनि खे ख़ातिरी कराईंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकम ते अमल कयो वेंदो।